अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मुसलमानो, तव्हां खे समझण घुर्जे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो हिकु रसूल आहे ऐं बेशक उन खां अॻु ॿिया केतिरा ई रसूल थी गुज़रिया आहिनि जेके पंहिंजे वक़्त में राह हक़ या हिदायत जी तलकीन कंदे हिन दुनिया में हलिया विया। पोइ छा जेकॾहिं हू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़त्ल कयो वञे त तव्हां माण्हू इस्लाम खां खुड़िन भर फिरी वेंदो? यादि रखो त जेको खुड़िन भर फिरंदो सो अल्लाह खे हरगिज़ को बि नुक़सान न पहुचाईंदो ऐं अल्लाह शुक्र कंदड़नि खे जल्दी ई चङो बदिलो ॾींदो ऐं को बि साह वारो अल्लाह जे हुकुम खां सवाइ मरी नथो सघे। उहो हिकु लिखियल मुक़रर वक़्तु आहे। मौत खां छो था डिॼो ऐं पोइ ते भॼो? पोइ जेको शख़्स दुनिया में अजर चाहींदो उनखे दुनिया में ॾींदासूं ऐं जेको आख़िरत में अजर चाहींदो उनखे आख़िरत में सवाब अता कंदासूं ऐं शुक्र करण वारनि खे असां अनक़रीब चङी जज़ा अता कंदासूं। ऐं हिन खां अॻु बि केतिरा ई नबी गुज़री चुका आहिनि जिन सां गॾु घणनि ई अल्लाह जे बाननि जंग लड़ी ऐं अल्लाह जी राह में जेके मुसीबतूं मथे न आयूं तिन खां हू न दिल शिकस्ता थिया, न उन्हनि हीणाई या कमज़ोरी ॾेखारी ऐं न हू बातिल जे अॻियां झुकिया। ऐं यकीनन अल्लाह अहिड़नि सबर कंदड़नि ऐं साबित कदम रहंदड़नि सां मोहबत करे थो। ऐं हुननि अल्लाह जे बाननि जी दुआ रुगो हीअ हुई जो चवंदा रहिया त ए असांजा रब असांजा गुनाह माफ़ फरमाए ऐं जिन कमनि में असां खां ज़्यादती थी असांखे बख़्श, असांखे साबित कदम रख ऐं काफ़िरनि जी क़ौम जे मुक़ाबले में असांजी मदद फरमाए ऐं फतह अनायत कर। पोइ अल्लाह अहिड़नि पंहिंजनि बंदनि खे दुनिया जो बि अजर ॾिनो ऐं आख़िरत जो पिणु उम्दो अजर अता कयो। ऐं अल्लाह मोहसिननि चङाई कंदड़ नेकुनि ऐं भलारनि सां मोहबत करे थो।